बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। यस मल्टी अमेजिंग वीडियोस चैनल में खुशामदीद चऊं था तव्हां दोस्तनि खे। ऐं अॼु असां हिकिड़े दोस्त सां कचहरी कंदासीं। हुननि जी कंकरीज ऐं लाड़ी नस्ल जूं ढगियूं हिननि वटि आहिनि, उन्हनि जी असां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही आहे। हाणे दोस्त सां कचहरी कयूं था, पुछूं था इन्हनि खां त हीअ मूं ॾिठो त अंदरां सॾु पिया कनि त नाले सां ढगी ॿाहिरि पई अचे ऐं पाणी पीअण जे लाइ वरी अलॻि तरीक़े सां ही पुकारीनि पिया उन्हनि खे। अदा अस्सलाम वालेकुम, छा नालो आहे भाउ तव्हांजो? फ़हीम अली। अदा तव्हांजो नालो? शाहनवाज़। अदा तव्हांजो नालो? मुज़म्मिल अली। ही लोकेशन कहिड़ी आहे अदा? डिस्ट्रिक्ट सांगड़, तहसील शहदादपुर, गांव गुलामोहम्मद लगारी। सिंधी में ॿुधा न भाऊ, ईअं न कर। ॻोठ गुलामोहम्मद लगारी, तालुको शहदादपुर, ज़िलो सांगड़। साईं ढगियूं कहिड़े नस्ल जूं आहिनि तव्हां वटि? लाड़ी कंकरेज में कच्छी ऐं कंकरेज साॻी आहे अलॻि आहे? साॻी नस्ल आहे। अच्छा साईं, ही जेका कंकरीज या कच्छी नस्ल जी ढगी जेका हूंदी आहे खीर घणो ॾींदी आहे? मूडे ते ढगी ॾींदी आहे 7 किलो टाइम ते ॾींदी आहे पासे मां मतिलबु 7 किलो 14 किलो खीर थी वियो, 28 किलो ॾींहं जो खीर ॾींदी? पको न ॾिने पैसा वापसि? ही मूं हींअर ॾिठो तव्हां ढगियुनि खे पाणी बि पियारियो, तव्हां सॾु बि कयो कंहिं अजीब नमूने सां, मूंखे कोन सम्झ में आयो। ढगियूं सम्झी वेंदियूं आहिनि हिनखे, छा चवंदा आहियो तव्हां ढगी खे सॾु कंदा आहियो पाणी जे लाइ? पहिरीं त नाला ॿुधायो, कहिड़ा कहिड़ा न? ॿी जो कछण, ॿी जो पोपरी, जी जी, हिकिड़ी साई, ॿी बगी, ॿी लाड़ी। अच्छा, इन हिसाब सां नाला रखियल आहिनि। पोइ नालो वठंदो ढगी पाणे हली ईंदी आहे? नाला रखंदा कीअं आहियो, कीअं ढगी खे ख़बर पवंदी आहे? पुकारींदा आहियूं नाले सां, इन जो नालो कूंज कूंज कंदा आहियूं। माना जेॾी महिल नंढड़ो फर हूंदो आहे, खीर पीआरींदा उन टाइम ते हुनखे नाले सां सॾींदा, हुनखे ज़हन में वेही ईंदो आहे त हाणे इहो सॾु मूंखे पियो थिए। अच्छा, पाणी जे लाइ तव्हां हींअर जेका कुकार पे कई, मूंखे कोन सम्झ में आयो, छा चयो तव्हां हिननि खे? पाणी लाइ कुकार कई जो पाणी पीअण जी। कीअं सॾींदा आहियो, थोरो असांखे ॿुधायो। असां हिनखे नाले ते पुकारियो न जी, पूरी 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 पाणी आई, पाणी पीतई कुकार के आओ माल अचे, माना हेॾां अचे मुडे। सही। ऐं पाणी जो कीअं माना हूंदो आहे? तंगारी मुडे ईअं न, माना तव्हां हुनखे आवाज़ ॾींदा आहियो न पाणी पीअण जे लाइ? छी छी। अच्छा, ऐं पोइ हीअ अगरि जे माल ज़्यान में वञे त पोइ हुनखे कीअं अकल कंदा आहियो? वरी ईंदो पाणी? अच्छा, मतिलबु हीअ माण्हू जेतिरी सम्झी माल बि रखे थो, इहो छाजे करे? प्यार मोहबत जे करे या मोजड़े जे करे? गुरुब जे करे। बाक़ी हाज़ी ही हेॾा वॾा जानवर हिन खे अगरि लठ छा कंदी हिननि खे? सही। घणे अरसे खां शौक़ु पिया कयो इहो? तक़रीबन 10-15 साल थी विया आहिनि। 10-15 साल थी विया आहिनि। घणनि ढगियुनि खां शुरूआत कई तव्हां? 8-10 हुयूं असांखे। 8-10 हुयूं? अच्छा, ही 8-10 ढगियूं जॾहिं तव्हां वरितियूं, घणे घणे जूं मिलियूं तव्हांखे अदा? हिकिड़ी वरिती हो, उन मां ई थियूं सभु? अच्छा, माना पोइ उन हिकिड़ी ढगी मां जीअं माना 8-10 ढगियूं थियूं, पोइ ॿाहिरि चाढ़ण जो सिस्टम तव्हां पोइ शुरू कयो? अच्छा, पोइ उहा उन ढगी तव्हां वटि घणा फ़र्क़ु कया? 15-16 फ़र्क़ु ॾिना ई तव्हां वटि? मतिलबु पोइ हिन जी उमिरि घणी हूंदी आहे ढगी जी? ढगी जी उमिरि 16-17 साल असांजे हुई, पोइ हिन बीमारी में मरी वई। अच्छा जी, घोड़नि वारी बीमारी में मरी वई। मतिलबु ईअं सम्झो त हर साल ते तूर ॾींदी? अच्छा जी हा। फर ॾियण खां पोइ घणे टाइम खां पोइ लॻी ॾींदी? फर पोइ 2 महीननि खां पोइ लॻी ईंदी। 2 महीननि खां पोइ लॻी वेंदी आहे? पोइ हिन जो घणो टाइम पीरियड हूंदो आहे फर, माना 9 महीननि में 10 महीननि में? 9 महीननि में माना फर ॾेई वेंदी आहे? अच्छा, त 9 महीननि खां पोइ फर जेको ॾिए थी, त पोइ उन फर खे शुरू में तव्हां खीर घणो ॾींदा आहियो? शुरू में पासो पूरो बर्दाश्त करे वेंदो आहे? मतिलबु पहिरियों पिस जेतिरो वधीक पीअंदो त ओतिरो वधीक खीर पी सघे थो? असां ॾे चवंदा आहिनि यार घणो पिस पीओ त वरी हुनखे मोशन वग़ैरह थी वेंदा या छा? ईअं कोन्हे? अच्छा, पोइ घणे टाइम ताईं उहो फर खीर पीअंदो आहे? 7 खां 8 महीना पी ईंदो आहे खीर। माना ईअं सम्झो त 2 महीना खां पोइ अगरि जे ढगी किरास थी, माना 5 महीननि ताईं खीर ॾिए थी? लॻे थी, पोइ 7-8 महीना खीर पीआरे थी, माना 9-10 महीना थियो वञे। अच्छा जी हा। पोइ वरी उहो जेको अगरि जे वड़ी आहे त पोइ घणे टाइम खां पोइ उहा माना वरी फरिजे थी, किरास थिए थी? 2.5 सालनि खां पोइ फरिजे थी। 2.5 सालनि खां पोइ ॿिड़ंदी थी? घणे टाइम में थींदी आहे? 2.5 सालनि में। पोइ हिन जो जेको वड़ो हूंदो आहे, जेको ब्रीडर तव्हां छॾींदा आहियो, उहो घणे टाइम खां पोइ ढगियूं फरींदो आहे, किरास कंदो आहे? 3 महीननि खां पोइ फरे ईंदो आहे। 3 महीननि खां पोइ खीरो कोन फरींदो आहे? खीरो कोन फरींदो आहे। या उन मां रहत बि कोन्हनि? छॾींदा कोन आहियो तव्हां? ऐं हूअं अगरि ॾिसिजे न त हीअ त तव्हां शौक़ में तव्हां छॾियो कोन था, पर जे अगरि खीरो किरास करे थो, ढगी फरे थो, रहिजी वञे थी? रिज़ल्ट सुठी कोन हूंदी आहे, इन जे करे न छॾींदा आहियो?
ढगे जी सुठी रिज़ल्ट वठण जे लाइ उनजी घणी उमिरि हुजणु खपे पोइ फर सुठी रिज़ल्ट जा ईंदा? 4 साल खां 5 साल खां पोइ, मतिलबु 6 ॾंद थी वञे उन खां पोइ रिज़ल्ट पोइ सुठी ईंदी इनजी। अच्छा, माना 6 ॾंदनि खां पोइ जेको फर ॾींदो त उहो उनजी रिज़ल्ट सुठी हूंदी। जेको तव्हां हिते ब्रीडर छॾींदा आहियो ख़ूबसूरती जे लिहाज़ सां छॾींदा आहियो या ढगी में खीर जंहिंमें वधीक हूंदो आहे उनजो फर तव्हां ब्रीडर जे लाइ इस्तेमालु कंदा आहियो? छा हूंदो आहे इहो? ॿई क़िस्म हूंदो आहे, ॿई शयूं उन में हुजनि। भला हिन जो जेको तव्हां वाड़ो छॾींदा आहियो सान जे लाइ उनखे खीर घटि पीतल हुजे त पोइ हिते उनखे कमज़ोरी अचे थी? अच्छा, माना खीर उनखे ढव ते पीतल हुजे। पोइ हीअ तव्हां साॻियो ई पंहिंजे ढगियुनि जो ई नसल मां रखंदा आहियो या वरी ब्रीडर ॿिए पासां वठी बि ईंदा आहियो? सुठो मिली वेंदो आहे त भले नसल जो तव्हां आणींदो आहियां। अच्छा, पंहिंजे ढगियुनि मां छॾींदा आहियो, पोइ उते उनजूं वरी धीअरूं थी वेंदियूं या भेनरूं, पोइ उन ते क्रास में को इहो उहो साईं असां छॾींदा कोन्हे, भेण मां ते कोन छॾींदा आहियो? को फ़र्क़ु पवे थो उनजो? इलाही पवे थो, माना रिज़ल्ट उनजी सुठी नथी अचे? अच्छा, चलो साईं, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांखे पंहिंजो शौक़ु ॾेखारियो, कुझु ॻाल्हियूं असां तव्हां खां सिखियूंसीं। उमेदु आहे त असांजे दोस्तनि खे बि इन मां फ़ाइदो पियो हूंदो। त हाणे भाउ खां पुछूं था कुझु जेको असां सिखियो आहे त अलाए असांखे सम्झ में आयो अलाए न आयो। अदा खीर जो तव्हां ज़िक्र कयो त भाउ जेको असां वाड़ो छॾींदा आहियूं सान जे लाइ उनखे खीर जाम पियारंदियूं, त उन जा तव्हां फ़ाइदा कोन ॿुधाया? कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि उनजा? जेके ढगे जा फर थींदा आहिनि उन फर जेका मादी थींदी आहे उहो खीर सवायो ॾींदी आहे। अच्छा, जे अगरि माना वाड़े जो सान जो खीर घटि पीतल हूंदो त पोइ उनजा फर जेके रिज़ल्ट माना घटि ईंदी खीर जी। ऐं ॿियो जेको तव्हां चयो त असां माउ भेण ते न छॾींदा आहियूं ढगे खे, उहो उनजो नुक़सानु कहिड़ो हूंदो आहे? नुक़सानु इहो हूंदो आहे त पोइ हिते खीर घटि ॾींदो आहे ढोर, ऐं फिटी वेंदो आहे कद बुत में सूंहं में फिटी वेंदो आहे। अच्छा, माना पोइ हीअ जे अगरि माउ भेण ते ढगो तव्हां छॾींदा माना उहो साॻी ब्लड लाइन अगरि जे थी वेंदी आहे त माना पोइ उनजी पोयां सूंहं माना उन में घटि रहंदी आहे, माना क्रास हुजे। माना डॉक्टर पंहिंजी जॻह ते सही आहिनि न, त परे खां शादियूं कयो ॿार होशियारु थींदा, ईअं न? पोइ ईअं बि कंदा आहियो या ईअं कोन कंदा आहियो? ईअं बि कंदा आहियो, धारियुनि मां शादी कंदा आहियो? अच्छा, न त असां सिंधियुनि में वरी इहो घणो हूंदो आहे भाउ पंहिंजनि में ॾींदासीं पंहिंजनि में वठंदासीं, पोइ जहिड़नि मां ई जान कोन थी छुटे। तो दोस्तों इंशाल्लाह उम्मीद है तो वीडियो तव्हांखे पसंद आई हूंदी। वीडियो में का ॻाल्हि तव्हां दोस्तनि खे सही न लगी हुजे या असां भाउ खां जेके सवाल कया उन में अगर कंहिं सवाल जे जवाब में तव्हांखे डाउट हुजे तो तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूर मूंखां पुछिजो या भाउ खां नंबर भी वठी था छॾियूं। जी अदा नंबर ॿुधाइजो। 0325 जी 21 58 466। ही नंबर तव्हांजो आहे अदा जो आहे? ही नंबर मुंहिंजो। तव्हांजो नालो? मुज़म्मिल लगारी। अदा तव्हांजो नालो? फ़हीम अली लगारी। जी हाँ। ठीक है साईं, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। लख थोरा किरोड़े कुर्ब फसलनि जी भी ही तव्हां पोजीशन ॾिसो था अदा। ही हिन पासे फसल जी ही पोजीशन है तो वरी हिन पासे ॾिसो तो ही पोजीशन है। इहो छाजे करे ज़मीन तो साॻी है पर शायद ई भी मेहनत जो फ़र्क़ु आहे कुछ या ज़मीन में फ़र्क़ु आहे? ज़मीन में कोने फ़र्क़ु, मेहनत जो ख़र्च जो फ़र्क़ु आहे। अच्छा तव्हां छा था हिकिड़ी मूंखे तव्हां सलाह ॾियो त हींअर फसलनि में तो वारो आहे कोन, ही तव्हां ढगियूं धारे छॾियूं आहिनि पंहिंजूं। अगरि जे तव्हां इहो गाह माना जेको ढगियुनि खे खारायो था उन मां तव्हांखे उपत सुठी थी थिए या जेको फसल था तव्हां आबाद कयो उन में माना हींअर मालवंद माण्हू ख़ुशि आहे? जी दादा तव्हां छा था चवणु चाहियो? फसल काईंदासीं न, फसल में एतिरी आमदनी कोन्हे। इहो गाह माल खे चाहींदासीं जे असांजी हिकिड़ी ढगी हिकिड़े टाइम जो 5 किलो खीर ॾिए न 200 जे हिसाब सां लॻायो त 1000 रुपए टाइम जो खीर मतिलबु ॾियाड़ी 1000 तव्हांखे मिले पियो? ॾियाड़ी आहे 2000 हिकिड़े टाइम जो 1000 ॾियाड़ी आहे 2000। हाणे फसल एतिरो बचाईंदो? फसल कोन बचाईंदो, बिल्कुलु सही। असल में फसल तो बचाए पर वरी सही मार्केट कोन थी मिले, मौसम जा भी वरी मसला मसाइल आहिनि। अच्छा साईं हींअर ढगियुनि खे ॾिसो मच्छरनि जो टाइम लॻो पियो, तव्हां मच्छरदानी लॻाईंदा आहियो या तव्हां वटि मच्छर कोन? दुई ते मच्छर भॼी वेंदा पोइ त सॼी राति जागणो पवंदो हूंदो तव्हांखे? पोइ हिन में बि महिनत त वॾी थी न, ही फसल खां त वधीक हुन में फसल में 8 ॾींहं दॿो को दवा वारो कुल ते? अच्छा घटि आहे तव्हां ॾे। अच्छा ठीकु आहे दादा, वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं, किरोड़े कुर्ब इलाही एहसान। तो दोस्तों उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि न आई हुजे त पोइ बि नंढो भाउ सम्झी माफ़ु करे छॾिजो ऐं मिलूं था कंहिं ॿी इंशाल्लाह कंहिं सुठी वीडियो में। तो हाणे तव्हां खां वठंदासीं इजाज़त। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान, ख़ुदा हाफ़िज़।